बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे, पाण ही महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब दिन जो, पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत प्रिय जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं ऐं कोशिशि हूंदी आहे त पॉज़िटिविटीअ सां असां हिन प्रोग्राम जो आगाज़ वठूं ऐं प्रोग्राम लाइव हलंदो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम 10 बजे खां वठी 12 बजे ताईं नशर थींदो आहे। प्रोग्राम लाइव हूंदो आहे, स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो आहे, सो तव्हां डायल करे सघो था, तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। अॼु जो जेको ॾींहुं आहे, अॼु दिलि घुरे पई त अमन ते आऊं ॻाल्हायां, आज़ादी ते ॻाल्हायां, सुकून ते ॻाल्हायां। सो दुनिया में अॼु अमन जो ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। साल 2023 आहे ऐं अॼु जे ॾिहाड़े ते अमन जे ॾींहं खे दुनिया में सेलिब्रेट कयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ स्लोगन्स हूंदा आहिनि ऐं थीम बि हूंदी आहे। एक्शन वठिजे पीस जे लाइ, अमन जे लाइ, ऐं चयो वञे थो जेका थीमेटिक ॻाल्हि आऊं करियां त ख़्वाहिश आहे त जेके असांजा ग्लोबल गोल्स आहिनि उन्हनि ताईं असां रीच आउट करे सघूं। मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त अमन मुंहिंजे लाइ छा आहे, त मां सम्झां थी सेटिस्फेक्शन अमन आहे। जेकॾहिं तव्हां सेटिस्फाई आहियो ऐं अव्हां जेको करियो पिया, अव्हां दिलि सां करियो पिया, कंहिंजे लाइ अव्हां ॾुखियायूं पैदा कोन पिया करियो, अव्हां कंहिंजे लाइ का रंडक कोन बणिया आहियो, कंहिंजी राह में को कंडो कोन बणिया आहियो, ऐं जेकॾहिं स्मूथली कंहिंजी मदद करे वेहो था जेकॾहिं, त पोइ ॼाणे वठो त तव्हां अनमोल इंसानु आहियो। हर कंहिंजी पंहिंजी डेफिनेशन हूंदी, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रखंदमि ऐं उनखां अलावा जेके आयल असांजा मुआज़िज़ महिमान हूंदा उन्हनि सां बि इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदसि। पर जेकॾहिं अव्हां प्रोग्राम में शामिलु थींदव ऐं अॼु जे टॉपिक जे हवाले सां ॻाल्हाईंदव त मूंखे सुठो लॻंदो, मूंखे ख़ुशी थींदी। सो अॼु जो जेको पैगाम आहे, हूअं त पैगाम आख़िर में वठंदा आहियूं, पर मां इहो चवंदसि त जियो ऐं ॿियनि खे बि जीअण ॾियो, ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो। कोशिशि कयो, हीउ जेको टाइम आहे, अॼुकल्ह जो जेको वक़्तु आहे, हर को माण्हू हज़ारे परेशानियुनि जे वर चढ़ियल आहे। हर कंहिंजा हज़ारे मसइला आहिनि। उन हज़ारे मसइलनि में इंसानु जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त कंहिंखे महसूसु कोन थो कराए, नथो चाहे त मुंहिंजे चहिरे ते उहे तासुरात अचनि जो कोई सम्झे त आऊं मुश्किलातुनि में आहियां, आऊं ॾुखियाईनि में आहियां। हर को चाहींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त मां आसानी सां पंहिंजे इन्हनि मसइलनि खे हल कयां, आसानी सां ज़िंदगी घारियां। कंहिंजा मसइला तमामु घणा हूंदा, को वरी उन्हनि खे स्मूथली वठंदो हूंदो, आसानी सां हल कंदो हूंदो, कंहिंजे लाइ इहा शइ ॾुखी हूंदी, को टेंशन घणो वठंदो हूंदो। थींदो आहे असां जंहिं सोसाइटी में रहूं था, जंहिं मुआशिरे में पाण रहूं था, असां घणनि सारनि मसइलनि सां विढ़ूं था, घणनि सारनि बिहेवियर्स सां पाण विढ़ूं था, घणनि सारनि नज़रुनि सां पाण विढ़ूं था, ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पाण डिस्क्राइब कोन करे सघंदा आहियूं। हक़ु हासिलु कोन हूंदो आहे डिस्क्राइब करण जो बि, ऐं कुझु उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके आसानी सां पाण रखी सघंदा आहियूं। पर मां सम्झां थी आज़ादी सां ॻाल्हाइणु, आज़ादी सां पंहिंजी ॻाल्हि करणु, इहो बि हिकिड़ो सुकून आहे। ऐं जिथे बि अव्हां मौजूदु आहियो, जेका शइ अव्हांखे तंग करे, जिथे अव्हां सम्झो त हाणे बसि थी वई आहे, त उते अव्हांखे ॻाल्हाइण बि खपे पंहिंजे लाइ, पंहिंजी सेटिस्फेक्शन जे लाइ। प्रोग्राम जी तरफ़ आऊं अॻियां वधां थी ऐं अॼु सुठी ॻाल्हि इहा आहे त मौसीक़ी बि प्रोग्राम जो हिसो रहंदी। ऐं मौसीक़ी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पोइ छा ई ॻाल्हि आहे, उहो बि सुकून आहे। सुकून हासिलु करण जे लाइ मौसीक़ी जी दुनिया जे अंदरि जेकॾहिं तव्हां वञो त पोइ आऊं कोन थी भायां त को बि इंसानु अहिड़ो हूंदो जंहिंखे सुकून न मिलंदो हूंदो। रूह जी ग़िज़ा मौसीक़ी खे चयो वेंदो आहे। जुमिलो ॾाढो पुराणो आहे पर ख़ूबसूरत आहे, ॻाल्हि सुठी लॻंदी आहे त रूह जी ग़िज़ा मौसीक़ी आहे। आयल जेके मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ अॻियां वधां थी, ॿुधाईंदी हलां त SM नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि। स्पोर्ट्स जे हवाले सां अप टू डेट असांखे रखंदा आहिनि। अव्हांखे आउं भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं उनखां अलावा असांजे प्रोग्राम में एडवोकेट आजिज़ अली मौजूदु आहिनि ऐं पाण CEO आहिनि मरियम एजुकेशन जा, यूथ फॉर ह्यूमन राइट्स। ऐं पाण सुठो लिखंदा बि आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, चूंड संदन सुठी हूंदी आहे। जॾहिं बि पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा आहिनि कंहिं बि ॻाल्हि ते त वज़नाइतो हूंदो आहे, ॻाल्हि सुठी हूंदी आहे, ॻाल्हि वणंदड़ हूंदी आहे। अदा खे बि आऊं भली कार चवंदसि अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग।
ख़ुशि आहियो अदा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी सब खैरियत। ज़बरदस्त जी। ऐं आयल जेके हिन तरफ़ असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ॿुधाईंदी हलां त इम्तियाज़ अली वधो साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण ॾाढा सुठा रागी आहिनि। अदा खे आऊं भलीकार चवां थी सुबुह महिराण जे हिन अंगण में। ऐं उन्हनि सां गॾु जेके साथी मौजूदु आहिनि, गुलाम सरवर साहब, अदा खे आऊं भलीकार चवंदसि। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अॼु आऊं जीअं आयसि त मूं कुझु आलाप ॿुधा पे ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो। अॼु अमन जो ॾिहाड़ो बि आहे ऐं त मां सम्झां थी शुरूआति ॾाढी ॾींहं जी सुठी थी आहे, ख़ूबसूरत थी आहे। सो पूरो प्रोग्राम असांजो इनशाला ख़ूबसूरत रहंदो। व्यूअर्स, हिन पूरे प्रोग्राम सां सहकार बि मौजूदु आहे ऐं सहकार खे आऊं कीअं विसारे सघां थी, कैडबरी डिलाइट जो सहकार मौजूदु आहे ऐं कैडबरी डिलाइट वारा बि सुठी ॻाल्हि कंदा आहिनि, चवंदा आहिनि दिलि खटियो डिलाइट सां। सो कैडबरी डिलाइट ॾाढो सुठो चॉकलेट आहे, ॿारनि खे वणंदो आहे ऐं आऊं चवंदी आहियां घटि शयूं हूंदियूं आहिनि मिठियूं जेके माना वॾनि खे बि वणंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि इहा हिननि जे स्लोगन में आहे त तव्हां पंहिंजे रिश्तनि में मिठो विरहायो ऐं रिश्तनि खे ख़ूबसूरत बणायो। ऐं हाणे अव्हां ते आऊं ईंदसि जी, अमन जो ॾिहाड़ो आहे, छा डेफिनेशन आहे अमन जी, छा था सम्झो? नहीं, जैसे आपने इंट्रो में बताया कि मुख्तलिफ लोगों ने मुख्तलिफ डेफिनेशन दी है इसकी अमन की। मेरा जहाँ तक ओपिनियन है, मेरी अपनी राय है कि देखें, अगर आपको एक पुरसुकून लाइफ मिलती है किसी भी जगह पर और आप आज़ादी से हर काम को परफॉर्म कर लेते हैं, चाहे वो एजुकेशन का हो या आपकी जॉब से रिलेटेड हो, ठीक है ना, सही, तो उसको ही हम अमन कहेंगे। अदरवाइज तो देखें कितना जिन मुल्कों के अंदर अंदरूनी खाना जंगी भी और बैरूनी भी काफ़ी कंट्रीज़ ऐसे हैं तो उनके हालात भी बड़े मखदूश रहते हैं। आप फ़लस्तीन की मिसाल ले लें कि वहाँ पर हर दूसरे तीसरे रोज़ या 1.5-2 महीने बाद कोई ना कोई ऐसा जो वो इंसिडेंट हो जाता है जिसकी वजह से वहाँ के हालात जो वो ख़राब हो जाते हैं। उससे क्या असर होता है, उनकी जो आने वाली जनरेशन है उनकी एजुकेशन पर, उनकी अपने मुल्क की मईशत पर, उनके मतलब वहाँ के रहने वाले लोगों पर बहुत ज़्यादा असर पड़ता है। तो अल्हम्दुलिल्लाह हम पाकिस्तान में रहते हैं और हम तो खुश नसीब हैं कि हमारे मुल्क में अमन भी है। ठीक है, थोड़ा बहुत अंदरूनी तौर पर चलती हैं चीज़ें और उनको भी अगर कंट्रोल किया जाए तो पाकिस्तान में जो है मकसद एक अमन का गहवारा ही है पाकिस्तान, और ये बनाया ही इसलिए गया था पाक व हिंद जो इंडिया से हम अलग हुए थे तो कि मुसलमान अपना एक उनका अपना एक मुल्क हो और उसमें वो अमन और क्या कहते हैं सुकून भाईचारगी इससे रहेंगे वहाँ पर। इस परचम के साए तले हम एक हैं, हम एक हैं, अल्लाह करे त पोइ ईअं थी पवे। सो सुठो सोचजे ऐं होप हमेशह सुठो रखिजे। सो अदा हामा ॿुधायो छा डेफिनेशन आहे अमन जी? अमन जे हवाले सां जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त अहिड़ी जाइ जिते अव्हां पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे सघो, जिते अव्हां लाइ ऐं ॿियनि लाइ बि के अव्हां मसइला क्रिएट न कयो जीअं तव्हां ॿुधायो, ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ी भरपूर आज़ादीअ सां गुज़ारे सघो, जेको अव्हां सही सम्झो था उहो करे सघो। उन खां अलावा जेकॾहिं असां माण्हू पंहिंजे अंदरि टॉलरेंस पैदा न करे सघंदासीं त असां नंढी लेवल ते अमन ख़राब करण जी कोशिशि कंदासीं। सही ॻाल्हि आहे। जिते असां चवंदा आहियूं त जिते इंसानी हक़नि खे ख़तरो हूंदो आहे उहो पूरी इंसानियत लाइ ख़तरो हूंदो आहे, उहो हिकिड़े माण्हू जे हक़नि खे ख़तरो न हूंदो आहे। छो त पूरी ही दुनिया ग्लोबली तौर ते असां हिन वक़्तु टेक्नोलॉजी जे थ्रू त ॻंढियल आहियूं ई आहियूं, पर उन खां पहिरियां बि ॾिसूं ही दुनिया ॾाढी नंढड़ी आहे ऐं उन में इंसाननि जी जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी एतिरी वॾी बि न आहे। ऐं सोचां थो त हीअ ज़िंदगी मोहबतुनि विरहाइण लाइ बि मुख़्तसिर आहे। माण्हू हिते जंग जदल जी ॻाल्हि कीअं था कनि, माण्हू हिते ॿियनि खे आज़ाब ॾियण ईज़ारण जी ॻाल्हि कीअं था कनि। अॼु जेका दुनिया ख़तरनाक क़िस्म जे कीमाई हथियारनि जे वर चढ़ी वई आहे, दुनिया हाइड्रोजन बम जे ख़ौफ़नि में मुब्तला आहे। अॼु पूरी दुनिया में इंसानियत जेका आहे उहा ख़तरनाक जौहरी हथियारनि जे भरिसां बीठी आहे। उहा कंहिं बि वक़्तु कंहिं नंढड़ी अनाव जे करे पूरी दुनिया जो अमन तबाह थी सघे थो, पर उन समूरी जे उन दुनिया लाइ असां माण्हू, ऐं उन्हनि माण्हुनि वांगुरु का वॾी दावा त कोन थो कयां, पर असां माण्हू जेको असांजो कल्चर आहे, जेको असांजी ॿोली आहे, उन ॿोलीअ में जेको असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि शाइरनि जो पैगाम आहे, सही सही, उहे टैगोर जी ॻाल्हि वांगुरु कम से कम हिकु नंढड़ी झूपड़ीअ खे रोशन करे सघनि था। जेकॾहिं आऊं सम्झां थो त उन्हनि जे पैगाम ते अमल कजे त असां कम से कम पंहिंजे ख़िते जे अंदरि
अमुन सां ज़िंदगी या आशिक़ी सां ज़िंदगी ऐं शांतीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। ज़बरदस्त, बहितरीन, ॾाढी ख़ूबसूरत तव्हांजे तरफ़ खां डेफिनेशन ॿुधण जे लाइ मिली। तमामु सुठो लॻो, ॾाढी यूज़फुल डेफिनेशन आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ॾाढा सिंध जा बहितरीन महान लेखक, उन्हनि चयो त दुनिया एतिरो मवाद गॾु करे चुकी आहे जो अहिड़ी दुनिया असां वारी 10 दफ़ा आसानी सां तबाह थी सघे थी। सो वाक़ई तव्हां बिल्कुलु दिलि खे छूंदड़ ॻाल्हि कई त हीअ असांजी एतिरी ज़िंदगी मुख़्तसिर आहे जो मुहबतुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त वाक़ई सम्झ में अचे थो ज़िंदगी मुख़्तसिर आहे। पोइ अलाए छो माण्हू नफ़रत जे वर चढ़ी विया आहिनि, अलाए त छो नफ़रत काहिजी पई आहे। हाणे प्रोग्राम जी तरफ़ थोरो अॻियां वधां थी। हिन पासे असां वटि रागी मौजूदु आहिनि। आउं चाहींदसि त हाणे असां अव्हां खां कुझु ॿुधूं। जी, कीअं शुरूआति कंदव? ज़बरदस्त ज़बरदस्त। मौला अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली हजारे जान गिराम फिदाए नाम अली। मुश्किल तो मेरी हल करो या मुश्किल कुशा अली। मौला तू 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 मौला तू। अली नाम तुझो हैदर नाम तुझो अली नाम तुझो हैदर नाम तुझो लाही तू ओला। मौला तू 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 मौला तू। अली नाम तुझो हैदर नाम तुझो अली नाम तुझो हैदर नाम तुझो लाही तू ओला। मौला तू मौला तू मौला तू मौला तू मौला तू। बराबर मगर आही सिर तू इलाही सरासर बशर जे ओले में आही तू बराबर मगर आही सिर तू इलाही सरासर। सुञाणेगा तोखे ही तुझा सनागर सुञाणेगा तोखे ही तुझा सनागर। वहम गम वियड़ा वहम गम वियड़ा भगऊं भो भोला। मौला तू 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 मौला तू। अली नाम तुझो हैदर नाम तुझो अली नाम तुझो हैदर नाम तुझो भगऊं भो भोला। मौला तू मौला तू मौला तू मौला तू मौला तू मौला तू।
परिंदन ॾिठो जिन तुंहिंजे दर अची पियारी तिनी खे सॾे सुर्क सची परिंदन ॾिठो जिन तुंहिंजे दर अची पियारी तिनी खे सॾे सुर्क सची मरी थिया मंसूर महल में मची मरी थिया मंसूर महल में अची पियन कुर्ब तुझे जाता बो कड़ोला मौला तू 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 हलियासूं हा हुत ॾे हैदर जे हुकुम सां अथई इश्क एजाज़ा अलीअ जे इस्म सां हलियासूं हा हुत ॾे हैदर जे हुकुम सां अथई इश्क एजाज़ा अलीअ जे इस्म सां रंगीरूं छॾे रिंदीरी तरसम सां रंगीरूं छॾे रिंदीरी तरसम सां लंघियासूं लुड़ लहरूं लंघियासूं लहरूं झकूं झुड़ झोला मौला तू 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 हैदर नाम तुझो अली नाम तुझो हैदर नाम तुझो लंघी लुड़ लोड़ा मौला तू 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 ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ऐं वाक़ई में सुकून महसूस थिए पियो ख़ैर व्यूअर्स प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सुबुह मेहरान जो अंगण हमेशह इन जे लाइ बि सुठो रहियो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त जेको वहे वापरे पियो उन जो बि ज़िक्र कंदा हलूं जेके ॾिहाड़ा सेलिब्रेट थींदा आहिनि दुनिया जे अंदरि उन्हनि जो बि ज़िक्र कंदा हलंदा आहियूं असांजो जेका असांजी सोसाइटी आहे जेको कुझु थिए पियो उन जो बि ज़िक्र कंदा आहियूं त ही प्रोग्राम मूंखे इन जे लाइ बि मुंहिंजे दिलि जे क़रीब आहे जेके बि टॉपिक्स हूंदा आहिनि कोशिशि कंदी आहियां त कुझु डिफरेंट डिस्कस करण जी असां कोशिशि कयूं अॼु गेमिंग ते बि असां ॻाल्हाईंदासीं अॼु असां यूथ ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं ह्यूमन राइट्स ते बि ॻाल्हाईंदासीं नौजवाननि जा जेके मसइला आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु मौसीक़ी बि आहे त पोइ प्रोग्राम इलाही ख़ूबसूरत आहे व्यूअर्स प्रोग्राम हिन वक़्तु लाइव बि हले पियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे अमुन छा आहे मां इहो पुछणु चाहियां पई ऐं अवां जेकॾहिं कॉल कंदव ऐं अॼु जे ॾींहं ते अॼु जी मुनासिबत सां अॼु जे टॉपिक जे हवाले सां ॻाल्हि खणींदव त उहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो ऐं वैल्यूएबल बि लॻंदो सो थोरो असां एशिया कप जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं हालांकि हींअर त वर्ल्ड कप जे हवाले सां असांखे ॻाल्हाइणु खपे सो यस प्लीज़ तव्हां ॿुधायो वर्ल्ड कप ऐं जेतिरो असां वटि क्रेज़ हूंदो आहे नौजवाननि में कीअं पिया ॾिसो हाँ दे अनएक्सपेक्टेड पाकिस्तान जो वो एक तो इंडिया से तो हारा ही हारा और हार जीत होती है गेम में ना वो कोई इशू नहीं पर इतना मकसद आप जाके इतना बुरे तरीके से हार जाएं तो वो थोड़ा सा जो है ना वो तकलीफ दे अमल होता है एज ए बीइंग हालांकि पाकिस्तान लाइक स्ट्रॉन्ग टीम हाँ है भी पर देखे कुछ चीज़ें अंदर चल रही थी जिसकी वजह से ये सीन जो है क्रिएट हुआ कि पाकिस्तान जो है वो 150 के अंदर अंदर आउट हो गया और इतने बड़े मार्जिन से फिर उसके बाद पाकिस्तान जो है श्रीलंका से भी हार गया फाइनल से ही आउट हो गया तो ये चीज़ें जो है ना वो थोड़ा सा नुकसान देती हैं क्योंकि आप एकदम एक वर्ल्ड नंबर 1 है और उसके बाद एकदम बिल्कुल ही हारना शुरू हो जाएं श्रीलंका जैसी टीम से भी हार जाएं चलें इंडिया तो अच्छी टीम है श्रीलंका की टीम जो है वो इतनी कोई स्ट्रांग नहीं है पर ये कि श्रीलंका को ये एडवांटेज था कि वहाँ की उनकी होम कंडीशन थी और ये एडवांटेज था ऑडियंस उनके अपने थे
फिर वो अवेयर थे बहुत ज़्यादा। और पाकिस्तानी भी जो है वो काफ़ी अरसे से वहाँ पर ही खेल रहे थे, लंका प्रीमियर लीग थी वो भी खेल रहे थे, उसके अलावा और भी जो वो अफगानिस्तान से सीरीज़ हुई वो भी श्रीलंका में हुई थी पाकिस्तानी। वो रखी इसलिए गई थी कि वहाँ की कंडीशन से, वहाँ के पिचेस से, वहाँ के इन्वायरमेंट से हमारे प्लेयर्स जो है वो यूज टू हो जाएँ। तो उसका मुझे फ़ायदा नज़र नहीं आया, क्योंकि आप हार गए तो अगर जीत जाते हैं तो आपकी सारी जो खामियाँ जो वो छुप जाती हैं, और अगर हार जाते हैं आप तो छोटी से छोटी जो है ना वो गलती को भी लोग जो है बड़ा करके पेश करते हैं। तो पाकिस्तान को इन चीज़ों से सीखना चाहिए। वर्ल्ड कप है, ठीक है ना, मेगा इवेंट है, और उसके लिए आप जाएँ, अपने आप को बिल्कुल मेंटली और फिजिकली तौर पे प्रिपेयर करें। एक तो इंजरीज़ का हमारे प्लेयर्स के अंदर थोड़ा सा जो है वो इशू रहा, जैसे नसीम शाह अनफिट हो गए, फिर बीच में शाहीन शाह का भी थोड़ा सा हुआ था हल्का फुल्का। तो असल में क्या है कि उनको जहाँ तक मैंने देखा उनकी रॉन्ग टेक्निक, ठीक है ना, कि वो डाइव करते हैं तो इंजरी जो है ना दो तरह से होती है, एक तो होती है अंदरूनी, दूसरी होती है बैरूनी। उर्दू में मैं बता देता हूँ, इंट्रिंसिक और एक्सट्रिंसिक। अच्छा, अंदरूनी क्या होती है, उसमें आपकी खुद की गलतियाँ होती है प्लेयर की, जैसे रॉन्ग टेक्निक हो गई आपकी, आपने प्रॉपर फिटनेस नहीं की, ओवर यूज इंजरी भी हो सकती है कि बहुत ज़्यादा ट्रेनिंग आपने कर ली जिसकी वजह से आप जो है वो इंजर्ड हो गए। तो नसीम शाह के साथ भी ऐसे ही हुआ कि उसके जॉइंट पर जो है बहुत ज़्यादा जो है वो लोड पड़ा है, ठीक है ना, और उसकी बायोमैकेनिक जो है प्रॉपर करने की ज़रूरत है, थोड़ा सा इन चीज़ों जल्दी रिकवरी के चांसेस हैं। हाँ नहीं, अब तो कल मैंने सुना है कि शायद वो वर्ल्ड कप से ही आउट हो जाएंगे नसीम शाह। और नसीम शाह अभी मुझसे हमारे मेन बॉलर्स में से एक थे, तो ये एक लॉस होगा पाकिस्तान को, और जिसकी वजह से अब देखते हैं कौन आता है। तो अब अभी तो स्क्वाड भी अनाउंस नहीं हुआ है, क्योंकि लगे हुए कोई कह रहा है सरफराज को डालें, कोई सऊद शकील का कह रहा है। मेरे ख्याल में सरफराज को टीम में इन होना चाहिए, ठीक है ना, क्योंकि उसका एक वास्ट एक्सपीरियंस है। ठीक है, वधीक डिस्कस कयूं था, सिंध प्रीमियर लीग ते भी ॻाल्हाईंदासीं। असां थोरो ॻाल्हाइणु चाहींदासीं यूथ जे हवाले सां। कीअं सम्झो पिया भाउ जिस त यूथ जा हिन वक़्तु छा मसला आहिनि, छा ड्रॉबैक्स आहिनि? ॾिसो, असां जे सोसाइटी में रहूं था उहा मोस्ट डिप्रेस्ड क़िस्म जी सोसाइटी आहे। हिते तव्हांखे हर ॿियो टियों माण्हू जेको नौजवान आहे उहो डिप्रेस मिलंदो। सही ॻाल्हि आहे। उनजा मुख़्तलिफ़ रीज़न्स थी सघनि था, पर जेके मेन फैक्टर्स आहिनि पाण उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। ॾिसो, मेरिट जी लताड़ आहे पाण वटि, करप्शन आहे, कपड़ा परवरी आहे, स्किलफुल एजुकेशन कोन्हे का, प्रॉपर गाइडेंस कोन्हे का, कैरियर काउंसलिंग कोन्हे का। उन खां पोइ ॿियो अहम फैक्टर इहो आहे त असां जंहिं सोसाइटी में रहूं पिया उते असांजी टॉलरेंस लेवल कान्हे का। असांजी जेके इथिकली बिहेवियर आहिनि उहे ॾाढा ख़राब थी चुका आहिनि। उनजे करे इहे सभु मसइला असां सां ख़ासि तौर ते नौजवाननि सां पेश अचनि था। पोइ कॾहिं उहे नौजवान तव्हांखे मंशियात में पनाह वठंदे नज़र ईंदा, कॾहिं अहिड़ियूं एक्टिविटीज़ कंदे नज़र ईंदा जेके पूरे समाज लाइ हार्मफुल साबित थी सघनि थियूं। मिसाल तौरु, असां जेकॾहिं पंहिंजी सोसाइटीअ में कुझु शयुनि खे बिल्डअप करणु शुरू कयूं ऐं उहे सिर्फ़ु नौजवान ई करे सघनि था, जेकॾहिं असां पंहिंजे पाण ते अमल करणु शुरू कंदासीं त इहे शयूं अॻिते हली करे बेनिफिशरी साबित थी सघनि थियूं, असां कुझु सोसाइटीअ में सुठो करे सघूं था। जेकॾहिं असां अहिड़ियूं शयूं जेके समाज खे त चऊं था पर पाण उन ते अमल नथा करे सघूं त पोइ ओवियसली असांजे समाज में कॾहिं चेंज नथी अची सघे। मिसाल तौरु असां तरक़ी याफ़्ता मुल्कनि जो मिसाल वठूं, उहे तसवुरु नथा करे सघनि त असांखे को केमिकल मिलियल खीर मिली सघे थो, असांखे जेको आहे सो के जाली दवाऊं मिली सघनि थियूं, ऐं असां इहो तसवुरु नथा करे सघूं जंहिं समाज में रहूं था त असांखे के इहे साफ़ सुठियूं शयूं बि मिली सघनि थियूं। त इहे सभु शयूं जेकॾहिं असांजी जेका यूथ आहे उहा पंहिंजे पाण ते असां इम्प्लीमेंट करणु शुरू कंदासीं त अॻिते हली करे असां कुझु चेंज आणे सघूं था। पर सिधी ॻाल्हि आहे त जेको नौजवान आहे उहो एनर्जेटिक त आहे ई आहे, पर उन उमिरि में उनखे उन शयुनि ते एक्सेस नाहे हूंदी जिन ते एक्सेस हुअणु खपे। अकॉर्डिंग टू असांजे लॉ ऐं असांजी जेका सोसाइटी आहे उन में यूथ खे एतिरो प्रोमोट नथो कयो वञे। नतीजे तौर ते दुनिया में जेके शयूं असांखे सही वक़्त ते करणु खपनि उहे असां सही वक़्त ते करे नथा सघूं। असांजी सोसाइटीअ में नौजवाननि ते तमामु घटि एतबार कयो वेंदो आहे, पर जेकॾहिं तव्हां नौजवाननि ते एतबार करे ॾिसो था त उहे तव्हांखे रिज़ल्ट बि ॾेई सघनि था। जीअं पाण अचण सां ॻाल्हि कई मलाला यूसुफ़ज़ई छा हुई, अॼु हू पाकिस्तान में नोबेल प्राइज़, सेकेंड नोबेल प्राइज़ जंहिंखे मिलियो आहे मलाला यूसुफ़ज़ई खे मिलियो। केरु हुई? सभ खां नंढी उमिरि में नोबेल प्राइज़ मिलियो आहे, इहो बि एज़ाज़ आहे हिन मुल्क लाइ। त असांजे जेकॾहिं नौजवाननि खे
प्रॉपर तरीक़े सां कैरियर काउंसलिंग हुजे, उन्हनि खे फंडामेंटल राइट्स जेके आहिनि उहे प्रोवाइड थियल हुजनि, त आउं सम्झां थो त असांजो नौजवान बि कुझु सुठो कुझु करे सघे थो। पर जेकॾहिं असांजा बुनियादी ह्यूमन राइट्स ई असांखे नौजवान खे न आहिनि मिलियल, भई राइट टू लाइफ, असांखे का ख़बर कोन्हे त किथां को माण्हू जेको आहे सो रस्ते तां असांखां स्निचिंग कंदे असांखे गोली कोन थो हणी सघे। अमुन असां वटि सॼो डिस्ट्रॉय आहे, सोशल सिक्योरिटी जा ख़दशात आहिनि। उनखां अलावा ॿिया जेके इंटरनल मामला आहिनि, मिसाल तौर ते ऐं एज़ अ नौजवान भई राइट टू मैरिज फंडामेंटल राइट आहे। असां वटि सोसाइटी में उन सां बि हिकिड़ो इम्पैक्ट थिए थो त असां वटि औरतुनि खां पुछो न आहे वेंदो, स्पेशली छोकिरियुनि खां, त भई हू जेको आहे किथे मैरिज करणु चाहिनि थियूं, छा आहे। पोइ उनजी जेका अरेंज मैरिज थी त वञे थी, पर उहो पूरी ज़िंदगी समाज में कुझु सुठो नथा करे सघनि। त उन करे इहे जेके मसइला आहिनि, फंडामेंटल राइट्स एंड राइट टू एजुकेशन, असां वटि अॼु बि तव्हां वञी ॾिसो सिंध जे अंदरि काफ़ी सारा अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते औरतुनि जी एजुकेशन प्रॉपर नथी थिए। त इहे समूरा हिकिड़ा चैलेंजिस असां लाइ मौजूदु आहिनि। पर गॾोगॾु हिन पूरी दुनिया इन वटि जेके ह्यूमन राइट्स जा इशूज़ आहिनि उहे सॉल्व थियण तरफ़ वञी चुका आहिनि या थी चुका आहिनि। पर असां उन सां गॾोगॾु असां त उहे मसइला हल न आहिनि कया। असां उनखां असांजो समाज तक़रीबन 100-150 साल त पोइ ते आहे ई आहे। पर उन सां गॾोगॾु उन दुनिया में जेके नवां मसइला कर खणनि पिया, मिसाल तौर ते क्लाइमेट चेंज, ग़िज़ाई शयुनि जी खोट, इहे समूरा तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि इहे मसइला पैदा थियनि पिया, उन्हनि खे फेस करण लाइ हू कोशिशि कनि पिया। पर उन्हनि जा इम्पैक्ट सिधी ॻाल्हि आहे असांजे मुल्कनि ते पवनि पिया। ऐं मिसाल तौर ते आऊं इहे तव्हांखे रिसेंटली जेको पाण वटि बारिशुनि जो सैलाब आयो हुयो, उन में कहिड़ी डिस्ट्रैक्शन थी ख़ासि तौर ते असांजे समाज जे अंदरि, ऐं उनखे अञा ताईं को प्रॉपर उनजी मेंटेनेंस कोन थी आहे, रिहेबिलिटेशन न थी आहे, प्रॉपर मेंटेनेंस न आहे थी। हिते ॾिसो जापान में जॾहिं ज़िलज़िला आया पे, हुननि छा कयो त उन्हनि जो हिकिड़ो प्रॉपर हल कढी छॾियऊं। ऐं आउं सम्झां थो त सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ जापान उहा नेशन आहे जेका पंहिंजे आतम कथा में जेके उनमें हूंदा आहिनि न, ॾंद कथाउनि में, यूनानी ॾंद कथाउनि में, त भई हिकिड़ो पखी पंहिंजी रख मां उभरे थो ऐं पूरी दुनिया ते उॾामे थो। जापान ईअं ई पंहिंजी रख मां उभरियो आहे। नागासाकी ऐं हिरोशिमा जे रख मां उभरी करे अॼु पूरी दुनिया में इक़्तिसादी तौर ते हू सुपर पावर बणजण वञी रहियो आहे। मलेशिया जो मिसाल वठो, उन्हनि छा कयो। शख्सियतूं वाक़िया ऐं अजाइबात किताब आहे, उनमें इन्हनि शयुनि जो ज़िक्र थियल आहे ऐं अव्हां ॾाढो सुहिणे नमूने सां ज़िक्र करियो पिया। इंटरप्ट करणु कोन पई चाहियां, वधीक बि डिस्कस कंदासीं ऐं नई टहीअ जे हवाले सां बि अव्हां साण ऐं कचहरी कंदसि, ॿुधणु चाहींदसि त अव्हांजो छा मौक़िफ़ आहे। हिन तरफ़ हाणे हलूं था ऐं कुझु ॿुधूं था। जी, छा ॿुधाईंदव, छा सिलेक्शन आहे? जी जी, ठीकु आहे। अखियों तो में सुपरी तू अखिन में आही, अखिन में अब्दुल लतीफ चवे भाई न भाई, पर अखियों अॼु ताईं आहिन तुंहिंजे आसरे, हो तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुम, तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुम, कयम सजदो सभु सूरत, कयम सजदो सभु सूरत जो शहनशाह ॾिठो, तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुम, तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुम, कयम सजदो सभु सूरत, कयम सजदो सभु सूरत जो शहनशाह ॾिठो,
तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि रोज़ा ऐं निमाज़ूं बिछड़ियूं तर्क करे मुत रोज़ा ऐं निमाज़ूं बिछड़ियूं तर्क करे कई आशिक जो सचो इश्क में वेसाह ॾिठुमि कई आशिक जो सचो इश्क में वेसाह ॾिठुमि कयुमि सजदो सभु सूरत कयुमि सजदो सभु सूरत जो शहनशाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि कॾहिं कंहिंखां न पुछो इश्क त तूं केरु आहीं कॾहिं कंहिंखां न पुछो इश्क त तूं केरु आहीं दरबदर यार जी गलियुनि में बादशाह ॾिठुमि दरबदर यार जे गलियुनि में बादशाह ॾिठुमि कयुमि सजदो सभु सूरत कयुमि सजदो सभु सूरत जो शहनशाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि मुझे मुक़दर में लिखियल हो जो अज़ल खां माझी मुझे मुक़दर में लिखियल हो जो अज़ल खां माझी सोई रंगीन ऐं बेरंग अजब गाह ॾिठुमि सोई रंगीन ऐं बेरंग अजब गाह ॾिठुमि कयुमि सजदो सभु सूरत कयुमि सजदो सभु सूरत जो शहनशाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि तुंहिंजे अखिड़ियुनि में सजण सां ई मूं अल्लाह ॾिठुमि कमाल कमाल ख़ूबसूरत इलाही ज़बरदस्त सिलेक्शन त मूंखे अवां जी हमेशह वणंदी आहे मूंखे मुंहिंजे घर में मुंहिंजी अमड़ ऐं मुंहिंजा बाबा हिन वक़्तु वेठा हूंदा ऐं तव्हां जॾहिं बि प्रोग्राम में ईंदा आहियो अम्मा ऐं बाबा पूरो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहिनि सो जेका बि सुठी शइ हूंदी आहे उनखे मां सम्झां थी उनखे एप्रिशिएट करणु हक़ु आहे ऐं अवां जेकॾहिं कंहिंजी महिनत खे एप्रिशिएट कोन था कयो त मां सम्झां थी हक़ु अदा तव्हां कोन पिया कयो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं असां ॻाल्हाइणु चाहींदासीं सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां ब्रेक जो टाइम थी वियो आहे असांखे ब्रेक जे तरफ़ वधणु खपे ॾाढो ब्रेक आहे व्यूवर्स अवां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान सभी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में लाइव कॉलर आहिनि ऐं चाहियां थी त कॉल असां पहिरीं रिसीव कयूं हेलो अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम। अव्हांखे आऊं भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधाईंदव, किथां खां ॻाल्हायो पिया? अजी तव्हांजी महिरबानी, पिनियल भुट्टो हाला खां थो ॻाल्हायां। जी 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 अदा, सुबुह मेरान जे हिन अंगण में असां अव्हांखे भलीकार चवंदासीं, छा चवणु चाहींदव? महिरबानी वॾी, आउं तव्हांजो हूअं ई रेगुलर कॉलर रहियो आहियां। जी जी जी। अधो साईं क्रिकेट ते हींअर हाणे ताज़ो ताज़ो ॻाल्हायो, इन अधे खां क्रिकेट जे बारे में 2 सवाल करण थो चाहियां। जी हा जी जी। अस्सलाम वालेकुम। नदीम वालेकुम साहब सलाम, आपसे वालेकुम बात करना चाह सलाम। रहे जी हैं। जी अदा बुधायो छा था चाहो? हाँ सर, अभी आपने जो है ना वो क्रिकेट पे बात करी। अभी अभी हमारी ये एशिया कप की जो 2 मैच इंडिया और श्रीलंका से हम जो है ना नहीं जीत पाए। मैं ये पूछना चाहता हूँ कि पूरी मैच के दोनों मैचों के अंदर पाकिस्तानी बॉलरों ने एक भी बॉल यार कर नहीं किया। नंबर 2, इन लोग हमारे बॉलरों ने एक ही बॉलर बाउंस जो कि कंधे पे आता है, जिसको कभी भी बैट दिखाओ तो कैच हो जाए, नहीं किया। ठीक है, हाँ, ठीक है। क्या वजह थी कि शॉर्ट बॉल देकर के उठाओ बॉल, गेंद और बाउंड्री पे कैच हो जाएगी, कैच तो नहीं हुआ, छक्के चौके होते रहे और पाकिस्तान हार गया। आप इस पे क्या कहेंगे? ठीक है, ठीक है। ऐं उन खां अलावा प्रोग्राम तव्हां शुरूअ खां ॾिठो आहे अॼु जो? कॉल ड्रॉप थी वई आहे। हाँ त पोइ इहो सवाल ऐं छा रीज़न तव्हां ॿुधाए भी चुका आहियो। हाँ नहीं मैं बता देता हूँ। देखें ऐसी बात नहीं है कि यॉर्कर नहीं किया, उसने कोशिश की थी जमान खान ने लास्ट ओवर में। ठीक है, और वो बस वो कह लें कि आप उनका लक अच्छा था श्रीलंकन का कि वो जो वो एज निकला और वो जो है ना गली और पॉइंट के बीच में से जो है वो 4 रन हो गए। अगर वो 4 नहीं होते तो शायद पाकिस्तान जो है वो फाइनल खेल जाता। ऐसा नहीं है कि बॉलर्स देखें वो भी जो है वर्ल्ड क्लास बॉलर्स हैं, अपनी कोशिश कर रहे होते हैं। लेकिन हाँ एक चीज़ ज़रूर है, जब आपको मकसद रन पड़ रहे हैं या आप जो है वो सिचुएशन आपके मैच की ऐसी है जिसमें आप हार की तरफ जा रहे हैं, तो फिर आपका माइंड जो है प्रॉपर काम नहीं करता है। ठीक है ना, क्योंकि देखें वो यॉर्कर करने की कोशिश करते हैं, फुल टॉस हो जाती है, फुल टॉस की कोशिश करते हैं तो कुछ और हो जाता है। सही। तो ये ज़रूर है, तो उसके लिए एक वर्कआउट कर रहे हैं ये लोग, और इंशाल्लाह अब जो वर्ल्ड कप होगा तो उसके अंदर जो है डेफिनेटली जो कुछ ना कुछ अच्छा ही देखेंगे हम। इन्होंने और वर्ल्ड कप से पहले ये एक वेकअप कॉल थी पाकिस्तान के लिए कि भाई आप जो तकरीबन सीरीज जीतते आ रहे थे, अब जो 1-2 मैचेस हारे तो फिर आप वर्ल्ड कप के लिए प्रिपरेशन कर लें, और भी अच्छी टीमें वहाँ पर जो है मौजूद होगी। माना निंद्र में जगायो वयो। हाँ बिल्कुल, हाँ देखें एक जो आप कंटिन्यूसली एक ही चीज़ किए जा रहे हैं तो ये इंसानी फितरत है ये कि वो इंसान फेटअप हो जाता है। ठीक है ना, एक ही चीज़ देख देख के फिर उसकी वैल्यू और कदर जो है ना थोड़ी सी कम होती है। अब उनको थोड़ा शिकस्त हुई है, पहले तो जीत ही रहे थे तो वो समझते थे कि भाई हम जीत ही जाएंगे, तो अब थोड़ा हारे हैं तो फिर अब उनको अंदाजा हुआ कि भाई दूसरे भी लोग हैं, आपने कुछ हटके चलो जी नया करना होगा। ओके जी ओके। अच्छा अदा आऊं नई टहीअ जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदमि। नई टहीअ खे अव्हां कीअं ॾिसो पिया? अव्हां बि नौजवान आहियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बि पढ़ूं था सुठो बि लॻंदो आहे, उत्साह बि मिलंदो आहे, त अव्हां कीअं पंहिंजो मौक़िफ़ रखणु चाहींदव? हाँ दी, वॾी तइदाद में असां वटि जेका यूथ आहे, स्पेशली आऊं यूनिवर्सिटियुनि जे पस मंज़र में ॻाल्हाइणु चाहींदुसि त उते नौजवान अचनि बि था, डेली पंहिंजो क्लासिस बि वठनि था, या कुझु तव्हांखे अहिड़े क़िस्म जो माना अजीब ग़रीब माहौल मिलंदो जिते एजुकेशनल घटि ईअं को कंहिं मेले में हलिया वञो उते रश हुजे, तव्हांखे अहिड़े क़िस्म जो एनवायरमेंट नज़र थो अचे। त उनजो हिकिड़ो इशू हले पियो पंहिंजो सोशल मीडिया ते। जी जी हाँ हाँ इन तरह जो मां ॻाल्हि सम्झां पई अवां जी, जीअं मेलो ऐं बस मज़ाक अहिड़े क़िस्म जूं शयूं नज़र अचनि थियूं, माना हिकिड़ी अजीब क़िस्म जी वल्गरनेस नज़र अचे थी। असां कहिड़े क़िस्म जो समाज चाहियूं था अॻिते हली करे, जेकॾहिं असां पंहिंजे यंग जनरेशन खे, मां कल राति पंहिंजे हिकिड़े दोस्त सां डिस्कस कई पे, असां इंटरनेशनल इकोनॉमिक लॉ ते ॻाल्हायो पे, त पाकिस्तान जे अंदरि 2 वॾा फेमस माण्हू आहिनि जिन जो इन शयुनि ते ॾाढो सुठो उन्हनि जूं एक्सपर्टीज़ आहिनि। त हफ़ीज़ शेख जेको पाकिस्तान जो फाइनेंस मिनिस्टर बि हुयो, उनखे हर रखंदा आहिनि पंहिंजो हर गवर्नमेंट में। ऐं उनखां अलावा मोहम्मद मियां सुमरो साहब निगरान गवर्नर बि सिंध रहिया आहिनि, उनखां अलावा निगरान वज़ीर आज़म बि रहिया आहिनि, त उन्हनि जी बि इकोनॉमिक ते ॾाढी एक्सपर्टीज़ आहिनि। त मूं चयो पिए त इन लेवल जा माण्हू जेके असां वटि हाई क्वालिफाइड आहिनि, अञा हिकु माण्हू ॿियो एड करणु चाहींदुसि, इल्ताफ़ शेख मिसाल तौर ते, छो त उहो एजुकेशनल पस मंज़र जो माण्हू आहे। उहो माण्हू मलेशिया में वञी त पढ़ाए पियो, पर पाकिस्तान जे अंदरि असां उनखां उहो को बेनिफिट न वठी सघियासीं जेतिरो असांखे वठणु खपे। हा, उनजो मक़सदु इहो आहे त असां वटि जेके सुठा क्वालिफाइड माण्हू आहिनि उन लेवल जा,
उहे माण्हू हिन समाज में हिन मुल्क में कुझु करण लाइ बि तयारु न आहिनि, न ई उन्हनि खे एनवायरमेंट प्रोवाइड कयो थो वञे। मिसाल तौर ते अजमल सावंत सही पिया चओ, साहब सही सिंध मोटी आया ऐं हिकु कबीलाई तकरार वारनि इलाइक़नि में सखर में उहो जेको आहे सो कंहिंखे सुधारणु चाहे पियो, सिंधी समाज खे सुधारण जी ॻाल्हि करे पियो, उन लाइ कोशिशि करे पियो। उन ई समाज जे कंहिं वहशी माण्हू के जाहिल माण्हू हुनखे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। त असां नंढी लेवल खां वठी वॾी लेवल ताईं पंहिंजे समाज खे सिधो करणु चाहियूं ई नथा, असां उनखे हिकु तइलीम याफ़्ता समाज बनाइणु चाहियूं ई नथा, त पोइ असां अहिड़े क़िस्म जे जेके एक्सपर्ट माण्हू आहिनि उन्हनि जो क़दुरु नथा करे सघूं या उन्हनि खां सही बेनिफिट नथा वठी सघूं। नतीजे तौर ते असां वटि जेके माण्हू वेठा आहिनि टीचिंग कराइण लाइ या मुख़्तलिफ़ शयुनि खे रन कराइण लाइ, उहे माण्हू एतिरा एक्सपर्ट्स आहिनि कोन जेतिरे वॾियुनि शयुनि जी असां ॻाल्हि कयूं माना था। सही जॻह ते सही माण्हू मौजूदु कोन आहे। हूअं चयो वञे थो त शऊर ऐं शोर में आइन जो फ़र्क़ु आहे ऐं उहो आइन जेको आहे इल्मु आहे। सो इल्म जी जॾहिं खोट पैदा थिए थी त पोइ समाज मुंहिंजे ख़्याल सां तरक़ी करण में पोइते रहंदो ऐं उन समाज खे अॻियां वधण जे लाइ के सदियूं खपंदियूं। जिथे बि आहियो जेको बि तव्हांजो प्लेस आहे, जेको अव्हां कमु कयो पिया, बसि एतिरी त कोशिशि करे सघिजे थी त पंहिंजो कमु असां ट्रू ऑनरशिप सां करे सघूं। अच्छा, नई टहीअ जी मूं ॻाल्हि कई जेके असांजा शाइर आहिनि जेके अदब में अॻियां अॻियां वधणु चाहिनि पिया, उन हवाले सां भला छा जोड़णु चाहींदव, छा अव्हां कंट्रीब्यूट कंदव? ॾिसो, शाइरी असां वटि चवंदा आहिनि त भई हींअर रिसेंटली हले थो त सिंध में एतिरा शाइर आहिनि जो हर ॿियो माण्हू शाइर आहे, कॾहिं कॾहिं आऊं बि करे छॾींदो आहियां शाइरी, ठीकु आहे। उन में तव्हांजो को जेकॾहिं मैसेज आहे, को फ़िक्र आहे, का ॻाल्हि आहे, का कम जी शइ आहे त तव्हां उनखे बयानु करे सघो था। नसर में कयो, कहाणी में कयो, नाविल में कयो, पंहिंजे कंहिं आर्टिकल में कयो, कंहिं शाइर में, कंहिं जेको आहे सो गज़ल में कयो, गीत में कयो, वाई में कयो, बैत में कयो, ठीकु आहे। सभु इज़हार आहे तव्हांजो, पर इज़हार करण खां पोइ असां वटि ख़बर थी पए त अॻिले माण्हू वटि आहे छा। हज़रत अली करमला वजे जो कौल आहे न त माण्हूअ जो जेको आहे सो वात हिकिड़ो दुकान जे बंदि थियल दर जीअं हूंदो आहे, जेकॾहिं उहो ओपन थिए थो त ख़बर थी पए त इन इहो अंदरि सोन जो दुकानु आहे या कोयले जो आहे, ठीकु आहे। माण्हू जॾहिं इज़हार करे थो त पोइ ख़बर पए थी छा आहे। पर असांजे समाज में हिकिड़ी ॿरूप पाइप ऐं हिकिड़ी अजीब क़िस्म जी जेका आहे न दुगलाइब चयूं त असां जेका ॻाल्हि कयूं था उहा ॻाल्हि त वॾी कंदा आहियूं, पर बज़ात ख़ुदि असां पंहिंजे अंदरि में ॾाढा नंढा माण्हू हूंदा आहियूं, तज़ाद अची वेंदो आहे। तव्हां पोयां जा ॾिसो त जेके वॾा माण्हू हुया उहे पंहिंजे कौल ऐं फ़ैल में बि वॾा माण्हू हुया। ऐं मौजूदा ईअं आऊं नथो चवां त सिंध जे अंदरि का सुठी शाइरी न पई थिए, तमामु सुठो नौजवान लिखनि बि पिया ऐं सुठो कमु थिए बि पियो। असां हिन वक़्तु जेकॾहिं सिंधी शाइरीअ जे अंदरि ॻाल्हि कजे त पोइ कुझु नौजवान सुठो लिखनि पिया। सागर मुश्ताक बि उन्हनि में आहे, उनजो नज़म ॾाढो कमाल जो आहे, ऐं आदर्श अमीर जान सुठो लिखे थो, अज़ीज़ गुल उहो बि सुठो लिखे थो। त इहे कुझु नौजवान आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में हिकु सुठो लिखनि पिया। बाक़ी वॾी तइदाद में कुझु पोयां माण्हू ॿिया बि लिखनि पिया, पर असां वटि वरी अनफॉर्चुनेटली थींदो ईअं आहे त जेके हिकिड़ा मूं कुझु ॾींहं अॻु में लिखियो हुयो त कुझु अदीब ऐं कुझु शाइर अहिड़ा आहिनि जेकॾहिं उहे लिखणु छॾे ॾियनि त इहो सभ खां वॾो उन्हनि जो सिंधी अदब ते थोरो थींदो। सही पिया चओ। कुझु माण्हू ॿ किताब त छपराइनि था, पोइ आए ॾींहुं असां सभु फासी वेंदा आहियूं। आए ॾींहुं हुननि जी मुहूर्ती प्रोग्राम जूं तकरीबूं हूंदियूं आहिनि, बाबा हिकिड़ी थी ॿ थियूं, पर हाणे आए ॾींहुं जेकॾहिं तव्हांजे हिकिड़े ई किताब ते सिंध में 20 मुहूर्त तकरीबूं थियनि त पोइ छा सम्झिजे त सिंध में बसि किताब हिकिड़ो छपियो आहे। सही पिया चओ। माना बसि हाणे हथ वधो, थोरो रहम करे छॾियो हाणे असां ते। सो वधीक कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो, हिन तरफ़ वधूं था ऐं सिलेक्शन अव्हांजी बहितर हूंदी, यकीनन बहितर हूंदी, छा ॿुधाईंदव। पर पहिरीं ब्रेक वठी वठूं, ब्रेक जी तरफ़ वधूं था। नंढड़ो ब्रेक आहे व्यूअर्स, सां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण।